या ख़बर त मुक़ाबले वारे ॾींहुं पवंदई जॾहिं हथ बि हलंदा त पेर बि हलंदा। अल्लाह तू त सच में सोढिया मियो। साढा 7 ख़ैर थींदी वांगण ॿुधिया आयो कीअं हिते कीअं आयो? हा हिकिड़ो मिंट। ओ ई आयो या जीअं ॾिठुई। मुंहिंजो मतिलबु आहे त आयो छो ही मां इहो पुछण आयो आहियां त मुक़ाबिलो तारीख़ कहिड़ीअ ते थींदो? अञा मेंबर पूरा न आहिनि थिया। जॾहिं मेंबर पूरा थिया न त पोइ तारीख़ जो ऐलान कंदासीं। जल्दी तारीख़ जो ऐलान कर सुघड़। हाणे असां खां इंतज़ार नथो थिए। हा तकड़ थई त हलिया तोसां हाणे जो हाणे ॿ हथ करे वठां। एॾी तकड़ न आहे। घर में त गिदड़ बि शी हूंदो आहे। मैदान में लह त पोइ ॾिसंदासीं, पोइ ख़बर पवंदी। मैदान में बि लहंदसि ऐं अखाड़े में बि लहंदसि चवंदे त तुंहिंजे घर में बि लहंदसि। चोटा चोट तोसां मुक़ाबलो कंदसि। हल बाबा ॾाढी तकड़ी आहे ॿियो। अदी बुख बि लॻी आहे चओ त हिन खे खावां। अदी हिन खे फ़िलहाल छॾ, हिन खे मुक़ाबले वारे ॾींहुं खाइजांइ। ॿुध त माण्हू बि खाईंदी आहे छा? आदम खोरे जी धीउ। न न न न माण्हू न आहे खाईंदी पर कॾहिं कॾहिं तो जहिड़ो गदह ज़रूरु मारींदी आहे। अल्लाह चवई त कसम खणा। अदी मासी सुघड़ हाणे मां हलां थो। अॼु बंदूक तुंहिंजो न मिठल हिते तुंहिंजो ठगाव न निकिरंदो। खिसको मां हलां थो। मां आजा पाजा आजा ठगाव ॿाहिरि। अरे असां चोर न जाचूस आहियूं जाचूस। समझी वियुसि। इन ॻोठ में हिकु अलाड़ो पहलवान आहे। उनजे घर मां जेकॾहिं तूं चोरी करे आहीं त सम्झो कामयाब आहीं। बाबा चोर न जासूस। हा इहो ई। बाबा मां अलाणे जे घर मां चोरी करे ईंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। बोलू तूं अकेलो न मां बि तोसां गॾु हलंदुसि। ॿई गॾिजी अलूअ जा पादर खाईंदासीं। मुंहिंजो मतिलबु आहे त चोरी कंदासीं। त पोइ ठीकु आहे। अलाणे ताज़ा 10-15 हज़ार जुआ मां बि खटिया आहिनि। अलाणे जा उहे पैसा चोराइणा आहिनि। बाबा पाण चोरीअ जी अॼु खां वठी प्लानिंग था करियूं। ठीकु आहे बेस्ट ऑफ लक। सोप सीरियल मशकरनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।